वॾे अरसे खां पोइ आलमी सिनेमा घरनि में सिंधी फिल्मुनि जी वापसी थियण लॻी आहे। दुबई में सिंधी फिल्म तुंहिंजे प्यार में जो प्रीमियर कोठाए वियो। तफ़सील ॾिसूं था दुबई मां सारंग सिंधी जी रिपोर्ट। पंहिंजे दिल खे समझाए कोई बचाए मूंखे प्यार थियो आहे। चुपचाप इंडिया अच ऐं मूंसां शादी कर। विरहाङे खां अॻु सिंधी फिल्मुनि जो उरूज हो जेको आहिस्ते आहिस्ते ज़वाल तरफ़ वधंदो वियो। सिंधी फिल्म इंडस्ट्री हिन वक़्तु पंहिंजो वजूद विञाए चुकी आहे। अहिड़ियुनि हालतुनि में दुबई में गुज़िरियल 2 सालनि खां सतेश चंदवाणी कोशिश करे रहियो आहे त सिंधी फिल्मुनि खे कहिड़ी तरह वापसि सिनेमा में आणिजे। इन ई सिलसिले में सतेश चंदवाणी जी हीअ ॿी सिंधी फिल्म तुंहिंजे प्यार में आहे जेका इल्मी सिनेमा घरनि में नुमाइश लाइ पेश कई वई आहे। जो कनि वारनि खे कीअं ख़बर पवंदी त छा हुयो सिंध में, छा हुयो। असां सॼी सिंध ॾिठी आहे, मुंहिंजी सॼी सिंध ॾिठल आहे। त अॼुकल्ह ॿारनि कीअं पतो पवंदो जेसिताईं असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं न, ॾेखारींदासीं न। हाणे इहे पिक्चर ठाहींदो हले त पाण सिंधियुनि जी अञा नालो थींदो। ही ॾाढी सुठी मूवी हुई। I am proud to be a Sindhi and it was really amazing. ॾाढी सुठी मूवी हुई, फर्स्ट क्लास। ॾाढी सुठी मेहनत कई इन्हनि। जॾहिं का बि फिल्म ठहे थी ऐं उन मां को बि जेकॾहिं असीं संदेश मिले थो त उहा फिल्म सदाईं कामयाब रहे थी। ग्रांड प्रीमियर दुबई में कयो आहे ऐं हाउसफुल, टोटल हिकु सीट बि ख़ाली न हुई। इहा असांजे लाइ ॾाढी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। ऐं माण्हू टिकट वठी आया आहिनि। सभिनि खां वॾी ॻाल्हि इहा थी आहे कि माण्हू टिकट वठी आया आहिनि दुबई में पहिरियों दफ़ो। त हिकिड़ो नई शुरूआत आहे। उमेद त आहे त असां अॻिते हिन खां वधीक सुठी फिल्मूं ठाहींदासीं। सभिनि जो शुक्रगुज़ार आहियूं। सभिनि असांखे सपोर्ट कयो ऐं उन खां पोइ जेकी बि पब्लिक आई उन्हनि एप्रिशिएट ॾिनो। इहा असांजी महिनत साकार थी आहे एक्चुअली। सिंधी मूं ॿुधो आहे 8 ॿियूं ठहियूं आहिनि, पर हिन में पिक्चर में ऐं हिन खां पहिरीं जेका ॿी पिक्चर ठही उन ॿिन्ही में हिन चंदवानी सुठो कमु कयो ऐं सुठा आर्टिस्ट खयां अथसि। इन खां अॻु सतेश चंदवाणी जी फिल्म मुंहिंजो हिकिड़ो ई यार आहे दुबई जी सिनेमा घरनि में ॾेखारी वई हुई। इश्क में आया मां तुंहिंजे इश्क में आ तू मुंहिंजे तुंहिंजे ही नाले सां धड़के दिल मुंहिंजो ना समझे दिल तमन्ना ज़ाहिर कई आहे जिंदड़ी तू मुंहिंजी बणिजे। फिल्म तुंहिंजे प्यार में जी कहाणी हिकिड़े ख़ानदान जे चौधारी घुमे थी। इन फिल्म जो हीरो मशहूरु सिंधी फ़नकार जतन उदासी आहे। इन फिल्म जा अक्सर मंज़र दुबई में फिल्माया विया आहिनि। वॾे अरसे खां पोइ आलमी सिनेमा घरनि में सिंधी फिल्मुनि जी वापसी जंहिंसां सिंधी अदाकारनि खे हथी मिलंदी। सारंग सिंधी, सिन टीवी न्यूज़, दुबई। मां कीअं थो लॻां? गधाउ थो लॻी।